नाज़रीन, बिलावल हाउस कराची जे मुलाज़िमनि ते ज़मीनुनि ते कब्ज़ा ऐं ॿिया संगीन इल्ज़ाम हया विया आहिनि। उमरकोट ॻोठाणनि एहतिजाज कंदे पीपल्स पार्टी क़यादत खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ॻोठाणनि यूसुफ नोएड़ी, गुलाम रसूल, राहिमो, असलम लखाड़त ऐं ॿियनि जी अॻवानी में उमरकोट प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान नारेबाज़ी कई आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त बिलावल हाउस कराची जा मुलाज़िम सॾाईंदड़ शुक्रुद्दीन नोएड़ी ऐं मंठार राहिमो ज़मीनुनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। एहतिजाज करण ते खेनि नतीजा भोगण जी धमकियूं मिली रहियूं आहिनि। होॾां WTN इल्ज़ाम हेठि आयल मुलाज़िमनि सां राब्ते जी कोशिशि कई त पर संदनि मौक़िफ़ साम्हूं न आयो आहे। अहम ख़बर आहे, बिलावल हाउस कराची जे मुलाज़िमनि ज़मीनुनि ते कब्ज़ा ऐं ॿिया संगीन इल्ज़ाम हया विया आहिनि। उमरकोट ॻोठाणनि एहतिजाज कंदे पीपल्स पार्टी क़यादत खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ॻोठाणनि यूसुफ नोएड़ी, गुलाम रसूल, राहिमो, असलम खाड़त ऐं ॿियनि जी अॻवानी में उमरकोट प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान नारेबाज़ी कई वई आहे।